नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा त मुख़्तियार कार मीरपुर बठोरो तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत हद अक़लियुनि ख़िलाफ़ शहर में ॿीहर क्रैकडाउन, छापरा ऐं गाॾा हटाया विया ऐं वापारियुनि जूं इंतज़ामिया सां तर्क कलामियूं, सियासी रुकावटूं नाकाम। नाज़रीन, मीरपुर बठोरो मां असांजे नुमाइंदे अली अकबर बुकेरो जी रिपोर्ट मूजिब इंक्रोचमेंट जे ASI नबी बख्श शोरो, टाउन ऑफिसर अमरपीरज़ादो, टाउन कमेटी इंतज़ामिया, रेवेन्यू अमलदारनि पुलिस अटाला साण करे शहर में हद अक़लियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कंदे मेन बस स्टॉप, सब्ज़ी मच्छी मार्केट, मेरछा गली ऐं जानवर इस्पताल अॻियां बदियल सवें दुकाननि जा छापरा ॾहाराए रोड ते बीठल गाॾा ऐं रक्षा शहर मां कढाए छॾिया। उन हवाले सां मुख़्तियार कार ज़ुल्फ़िकार कांदड़े ॿुधायो त हद अक़लियुनि ख़िलाफ़ कार्रवाई सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत करे रहिया आहियूं। असांजी ज़ाती दुश्मनी कंहिंसां बि न आहे। शहर में हद अक़लियूं वधण सबबि ट्रैफ़िक जाम थियण जो बाज़ार वधी वियो आहे। शहरियुनि तरफ़ां अहिड़ियूं तमामु घणियूं शिकायतूं पिणु असां वटि पहुतल आहिनि। हुन वधीक चयो त हटायल छापरा, गाॾा ऐं रक्षा मालिक ॿीहर रोडनि ते आणींदा त मालिकनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कंदासीं। इन सिलसिले में ॼाणू ज़रियनि वटां इहो पिणु पतो पियो आहे त हुकूमत सां लाॻापियल अॻुवाननि ऑपरेशन रोकण लाइ वॾी कोशिशूं वठियूं, पर इंतज़ामिया खुतो जवाबु ॾींदे अहिड़ियूं कोशिशूं नाकाम करे छॾियूं। हर ख़बर अव्हांजी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु STV न्यूज़।